ओम शांति। अदिति मूल्य तारीख़ आहे 10/7/2024। अॼु मिठा मिठा बापदारे चवनि था मीठे मीठे ॿार हाणे सुत प्रधान ठही करे घर हलणो। इन करे पंहिंजी खे आत्मा सम्झी निरंतर बाप खे यादि करण जो अभ्यास करो। उन्नति जो ख़्यालु रखो। प्रश्न: पढ़ाई में दिन प्रतिदिन अॻियां वधूं था या पुठियां हटूं था, उनजी निशानी छा आहे? उत्तर: पढ़ाई में अगरि अॻियां वधूं था त असांखे हल्कोपन अनुभव थींदो, बुद्धि में रहंदो इहो शरीर त छी आहे, इनखे त हाणे छॾिणो आहे, असांखे त हाणे घर हलणो आहे। दैवी गुण धारण कंदा वेंदा। अगरि पुठियां हटंदा रहंदा त चलन सां असली गुण ॾेखारे बि ॾींदा। हलंदे फिरदे बाप जी यादि न रहंदी, उहो फूल ठही सभिनि खे सुख न ॾेई सघंदा। अहिड़े ॿारनि खे अॻियां हली साक्षात्कार थींदो, पोइ ॾाढी सजायूं खाइणी पवंदियूं। अहिड़े ॿारनि खे अॻियां हली साक्षात्कार थींदो, पोइ ॾाढी सजायूं खाइणी पवंदियूं। ओम शांति। बुद्धि में ये ख़्यालात रहे असां सुतो प्रधान आयासीं। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। हिते सभु वेठा आहिनि। कोई त देह अभिमानी आहे, कोई देही अभिमानी हूंदा। कोई सेकंड में देह अभिमानी, कोई सेकंड में देही अभिमानी थी वेंदा आहिनि। चेक करो, असां सेकंड में देही अभिमानी थी वेंदा आहियूं। ईअं त कोई चई न सघे कि इहो सॼो समय देही अभिमानी थी वेंदा आहिनि। न बाप सम्झाईंदा आहिनि कोई समय देही अभिमानी, कोई समय देह अभिमान में हूंदा। हाणे ॿार इहे त ॼाणंदा आहिनि असां आत्मा आहियूं, हिन शरीर खे छॾे वेंदासीं पंहिंजे घर। ॾाढो ख़ुशी सां वञिणो आहे न। सॼो ॾींहुं चिंतन ईअं करिणो आहे कि असां शांतीधाम खां आया आहियूं। छोकी बाप रास्तो त ॿुधायो अथई न। ॿिया माण्हू कॾहिं हिन वीचार में न वेंदा। बाबत न तव्हां अवतरित थी करे आया आहियो। हाणे सदा यादि रखो, मां अवतरित थी करे हिते आई आहियां कर्म करण लाइ, बाप सां गॾु। बाप जो डायरेक्शन अनुसार कर्म थी करां। इहा शिक्षा कंहिंखे मिलंदी ई न आहे, ख़्यालु ई न ईंदो आहे। तव्हां सम्झंदा आहियो इहे त दुखधाम आहे। हाणे बाप सुखधाम में वञण जो रास्तो बि ॿुधायो अथई। जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो संपूर्ण ठही यथा योग्य शांतीधाम में हलंदासीं। उन्हनि खे ई मुक्ति चइबो आहे। भई शांतीधाम में बि त हलंदा त सभु। कोई हाणे सिर्फ़ु बाप खे ऐं शांतीधाम खे यादि कंदो त उहो शांतीधाम में ज़्यादा समय रहंदो, पवित्र थी वेंदो, सजायूं न खाईंदो। कोई शांतीधाम सुखधाम खे यादि कंदो त उहो सुखधाम में बि ईंदो। त बाबा चवंदा आहिनि जेतिरो यादि कंदो ओतिरो संपूर्ण ठही यथा योग्य शांतीधाम में हलंदासीं। उनखे मुक्ति चवंदा आहिनि, जंहिंजे लाइ माण्हू गुरू कंदा आहिनि। मनुष्य खे बिल्कुलु बि पतो न आहे कि मुक्ति, जीवन मुक्ति चीज़ छा आहे। छोजी इहे त नई ॻाल्हियूं आहिनि न। तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो। हाणे असांखे घर हलणो आहे। बाप चवंदा आहिनि यादि जी यात्रा सां पवित्र ठहो। तव्हां पहिरियों जॾहिं आया हुयो श्रेष्ठाचारी दुनिया में त हुन समय तव्हां सुतो प्रधान हुयो, आत्मा सुतो प्रधान हुई। कोई सां गॾु कनेक्शन बि पुठियां थींदो। जॾहिं गर्भ में ईंदा आहियूं तॾहिं संबंध में ईंदा आहियूं, न त मथां खां हेठि आया त असांजो कंहिंसां कोई कनेक्शन ई न हुयो। जॾहिं गर्भ में ईंदा आहियूं तॾहिं संबंध शुरू थी वेंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे इहो असांजो अंतिम जन्म आहे। असांखे वापसि घर वञिणो आहे। पवित्र ठहिण बग़ैर असां वञी न सघंदा आहियूं। ईअं ई अंदरि पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करणियूं खपनि। छोकी बाप जो फरमान आहे उठंदे वेंदे हलंदे फिरदे बुद्धि में इहे ई ख़्यालात रहे कि असां सुतो प्रधान आयासीं, सुतो प्रधान थी करे वञिणो। हाणे सुतो प्रधान थी करे घर वञिणो आहे। सुतो प्रधान ठहिणो आहे बाप जी यादि सां। छोकी बाप ई पतत पावन आहे। हाणे असां ॿारनि खे युक्ति ॿुधाईंदा आहिनि
कि तव्हां हीअं पावन ठही सघंदा। सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत खे त बाप ई ॼाणंदा आहिनि, ॿियो कोई अथॉरिटी आहे ई न। बाप ही मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे न, त बाप ही ॼाणंदा आहिनि, उहो ई असांखे ॿुधाईंदा आहिनि। भक्ति केसि ताईं हलंदी आहे इहो बि बाबा सम्झायो अथई न। एतिरो समय ज्ञान मार्ग, एतिरो समय भक्ति, इहो सॼो ज्ञान अंदरि में टपकणो खपे। जीअं बाप जी आत्मा में ज्ञान आहे, तव्हांजी आत्मा में बि ज्ञान आहे न। शरीर द्वारा ॿुधंदा ऐं ॿुधाईंदा आहियूं, बग़ैर शरीर त आत्मा ॻाल्हाए न सघे। हिन में प्रेरणा आकाशवाणी जी कोई ॻाल्हि न आहे। भॻवान वाच्य त ज़रूरु मुख सां खपे न। मुख सां खपे त हुन जे लाइ रथ बि खपे। गधे घोड़े जो रथ त न खणी ईंदमि न। तव्हां बि पहिरियों सम्झंदा आहियो कलयुग हाणे 40,000 वर्ष ॿियो हलणो आहे। अज्ञान नींद में सुम्ही पिया हुयो न तव्हां बि पहिरियों। असां बि पहिरियों सम्झंदा हुआसीं कि अञा त ॾाढो समय पियो आहे। हाणे बाबा अची करे जगायो अथई, अरे ॿार नई दुनिया कल्ह अचणी आहे। तव्हां बि अज्ञान में हुयो, हाणे असांखे बि ज्ञान मिलियो आहे। अज्ञान चइबो आहे भक्ति खे, अज्ञान चइबो आहे भक्ति खे। कंहिंखां बि पुछो भक्ति में जो रीति रस्म कंदा आहिनि, जो पाठ पूजाएं कंदा आहिनि, हिननि जो अर्थ छा आहे, कोई बि न ॿुधाए पाईंदा। त बि एॾा ॿुधू आहिनि, त बि एॾा ॿुधू त छा, हाणे हुननि जी बुद्धि एतिरी आहे, हुननि जो पाठ ई अहिड़ो आहे त असां हुननि खे दोष बि न ॾेई सघंदा आहियूं। हाणे त ॿारनि खे ख़्यालु करिणो खपे, असां पंहिंजी उन्नति कीअं करूं, ऊच पद कीअं पायूं, पंहिंजे घर वञी करे पोइ नई राजधानी में अची करे ऊच मर्तबो पाईंदासीं। हाणे त ॿारनि खे ख़्यालु करिणो आहे पंहिंजी उन्नति असां कीअं करूं, ऊच पद कीअं पायूं, ईअं ख़्यालु करूं। पंहिंजे घर वञी करे पोइ असां नई राजधानी में अची करे ऊच मर्तबो पाईंदासीं। हाणे तव्हां ॿारनि खे ख़्यालु करिणो आहे असां पंहिंजी उन्नति कीअं करूं, ऊच पद कीअं पायूं। त केतिरो बि पद पाइणो आहे, तव्हांखे छा करिणो आहे पहिरियों डिसाइड करो। असांखे सत्युग में त असां हलंदासीं ई बाबा खे ॼाणो, रोज़ु बाबा जी मुरली ॿुधूं था, यादि करूं था, लेकिन असांखे उते कहिड़े पद जे लाइ खपे उन हिसाब सां पंहिंजो डिसाइड करूं, पाण सां संतुष्ट थी करे हलूं। अगरि तव्हांखे जहिड़ो पद आहे उन में ई ख़ुशि आहियो, उन खां जास्ती न करिणो आहे, त आराम सां पंहिंजी जंहिं स्थिति में आहियो न उन में ख़ुशि रहो। पोइ ॿियनि खे ॾिसी रीस जलन बि न थियणी खपे, न त माण्हू छा कंदा आहिनि, ख़ुदि बि अॻियां न वधंदा आहिनि, ॿियनि खे बि अॻियां न वधण ॾींदा आहिनि, हुननि जे जीवन में विघ्न विझंदा आहिनि। पंहिंजी यादि त चेक करो असांखे कहिड़ो पद खपे, कम से कम असां ॿियनि जे जीवन में विघ्न न विझूं। पंहिंजे घर वञी करे पोइ असां नई राजधानी में अची करे ऊच मर्तबो पायूं। हुन जे लाइ यादि जी यात्रा, पंहिंजी आत्मा त ज़रूरु सम्झणो आहे न। असां सभु आत्माउनि जो बाप परमात्मा आहे, इहे त ॾाढो सिंपल आहे, परंतु मनुष्य एतिरी ॻाल्हि बि न सम्झंदा आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो कि रावण राज्य आहे, इन करे तव्हांजी बुद्धि भ्रष्टाचारी थी वई आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि जो विकार में न वेंदा आहिनि उहो पावन आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि जो विकार में न वेंदा आहिनि उहो पावन आहिनि। जीअं सन्यासी बाप चईंदा आहिनि उहे त अल्पकाल जे लाइ पावन ठहींदा आहिनि, दुनिया त पोइ बि पते त न पावन दुनिया आहे ई सत्य। संपूर्ण पावन त उहो हूंदो आहे जो की आत्मा ब्रह्मचारी ऐं ब्रह्माचारी ऐं जंहिंजी शरीर बि शुद्ध पवित्र हूंदो आहे। पते त दुनिया में सत्युग जहिड़ो पावन कोई थी न सघे। हुते त रावण राज्य ई न आहे, हुते त विकार जी ॻाल्हि ई न आहे। त चकर लॻाईंदे घुमंदा फिरंदा बुद्धि में ईअं चिंतन रहणो खपे कि हाणे अॻियां वारी दुनिया में छा छा हूंदो, असां कीअं कीअं रहंदासीं, हाणे छा आहे, अॻियां छा थियण वारो आहे। बाबा में इहो ज्ञान आहे न, ज्ञान सागर आहे, त ज्ञान ज़रूरु
ज्ञान टपकंदो ई रहंदो न। तव्हां बि ज्ञान सागर सां निकिती हुई नदियूं आहियो, उहो त हिकु एवर सागर ई आहे। तव्हां एवर सागर न ठही सघंदा आहियो। बाबा त हिकु एवर सागर आहे, असां एवर सागर न ठही सघंदासीं। तव्हां ॿार सम्झंदा आहियो, असां सभु भाउ भाउ आहियूं। तव्हां ॿार पढ़ंदा आहियो, वास्तव में नदी नादी जी ॻाल्हि न आहे। नदी चइण सां गंगा यमुना आदि चई ॾींदा आहिनि। तव्हां हाणे बेहद में बीठा आहियो, असां हाणे बेहद में बीठा आहियूं। असां सभु आत्मा आहियूं, हिकु बाप, असां सभु आपस में भाउ भाउ आहियूं, बसि ॿियो कोई बि संबंध न। साक्षात्कार बाबा चवनि था हाणे असांखे वापसि घर वञिणो आहे। जाता खां अची करे शरीर रूपी तख़्त ते विराजमान थींदासीं। असांखे नयो शरीर रूपी तख़्त मिलंदो, जे तख़्त ते वेही करे असां अखियुनि सां ॾिसंदासीं, मुख सां ॿोलंदासीं, कननि सां ॿुधंदासीं, हथ पेरनि सां कमु कंदासीं, लेकिन असांजो उहो शरीर सतो प्रधान हूंदो। बाबा चवनि था की ॾाढी नंढी आत्मा आहे, साक्षात्कार थियण सां सम्झी न सघनि। आत्मा निकिरी वई त कॾहिं चईंदा आहिनि मथे खां निकिती, कॾहिं अखियुनि खां, कॾहिं मुख खां निकिती, मुख खुली वेंदो आहे। आत्मा शरीर छॾे हली वेंदी आहे त शरीर जड़ थी वेंदो आहे। इहे ज्ञान आहे न, स्टूडेंट जी बुद्धि में सॼो ॾींहुं पढ़ाई रहंदी आहे। तव्हां में बि सॼो ॾींहुं पढ़ाई जा ई ख़्यालात हलणा खपनि। सिर्फ़ु स्टूडेंट्स में सदैव कोई न कोई किताब रहंदी आहे न, पढ़ंदा ई रहंदा न। हुन किताबनि जी पढ़ाई में रहण सां उन्हनि जो बुद्धि उन में ई रहंदी आहे। सॼी दुनिया में छा ॾिसूं हाणे, दुनिया में त केॾो अज्ञानता, केॾो दुख परेशानी आहे न। बाप चईंदा आहिनि तव्हांजी अंतिम जन्म आहे, इहो सॼो चकर लॻाए करे अंत में आया आहियो त बुद्धि में इहे ई सिमरन रहणो खपे, धारणा करे ॿियनि खे सम्झाइणो खपे। कोई खे त धारणा थींदी ई न आहे। स्कूल में बि नंबरवार स्टूडेंट हूंदा आहिनि, सब्जेक्ट्स बि ॾाढी हूंदियूं आहिनि। हिते त सब्जेक्ट्स बि हिकु ई आहे, देवता ठहिणो आहे। इहे ई पढ़ाई जो चिंतन हलंदो रहे। बाबा चवंदा आहिनि कि इहा अंतिम जन्म सॼो चकर लॻाए करे अंत में अची पहुचा आहियूं त बुद्धि में इहे सिमरन रहंदो रहे कि हाणे असां वरी खां सतो प्रधान ठही करे पंहिंजे घर हलंदा आहियूं। धारणा करे पोइ ॿियनि खे सम्झाइणो खपे। कोई खे त धारणा थींदी ई न आहे। स्कूल में बि नंबरवार स्टूडेंट हूंदा आहिनि, सब्जेक्ट्स बि ॾाढी हूंदियूं आहिनि। हिते त सब्जेक्ट बि हिकु ई आहे, देवता ठहिणो आहे। इहे पढ़ाई जो चिंतन हलंदो रहे, इहे न पढ़ाई भुलिजी वञे, बाक़ी ॿिया ख़्यालात हलंदा रहनि न। असांखे अॼु छा आहे कि असांखे सॼो ॾींहुं चिंतन करिणो आहे, कीअं असां आयासीं, कीअं असां सत्संग में पार्ट विझायो, कीअं असां पूरे चक्कर में पार्ट विझायो, कीअं हाणे पूरो सतो प्रधान ठही करे वापसि असां पंहिंजे राजधानी में राज्य करणु वञूं था। फिर पंहिंजे घर हलंदासीं त बाबा चवनि था धंधे वारा हूंदा, पंहिंजे धंधे जा ई ख़्यालात लॻल रहंदा। स्टूडेंट पढ़ाई में लॻल रहंदो। तव्हां ॿारनि खे बि पंहिंजी पढ़ाई में रहणो आहे। छोकी जेतिरो असां इहे चिंतन कंदासीं न, ओतिरो दुनिया जे वायुमंडल परिवर्तन थींदो वेंदो। इहे बि सेवा आहे। बाबा जो ज्ञान मनन चिंतन करण सां दुनिया जे वायुमंडल, माण्हुनि जी दृष्टि, वृत्ति, बोल चाल परिवर्तन करे सघंदासीं। त इहे केॾी वॾी सेवा आहे न। कल्ह हिकु निमंत्रण पत्र आयो इंटरनेशनल योग कॉन्फ्रेंस जो। तव्हां उन्हनि खे लिखी सघंदा आहियो तव्हांजो त इहो हठ योग आहे, इन जी एम ऑब्जेक्ट छा आहे, इन सां फ़ाइदो छा आहे। असां त राजयोग सिखूं था न। परम पिता परमात्मा जो ज्ञान जो सागर आहे, उहो रचयिता असांखे पंहिंजे ऐं रचना जो ज्ञान ॿुधाईंदा। असांखे त परम पिता परमात्मा जो ज्ञान जो सागर आहे, उहो रचयिता असांखे पंहिंजो रचना जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि।
हाणे असांखे वापसि घर हलणो आहे। हाणे असांखे वापसि घर हलणो आहे। मन मना भव इहो आहे महामंत्र, इहो मंत्र आहे। घर हलणो आहे, हिन जे लाइ असांखे छा यादि करिणो आहे? मां आत्मा आहियां, बाबा मुंहिंजो बाप आहे, परम पिता परमात्मा। तॾहिं असां घर हली सघंदासीं, सभिनि खे बि साथ में वठी हलंदासीं, सभिनि खे बि साथ में वठी हलंदासीं। असां बाप खे ऐं बाप द्वारा जो वरसो मिलंदो आहे उनखे यादि कंदा आहियूं न। तव्हां इहे हठयोग आदि कंदा आया आहियो, हिन जी एम ऑब्जेक्ट छा आहे? असां तव्हांखे ॿुधायूं कि असां सिखूं था, है न। इहे हठयोग आदि कंदा आया आहिनि, हिन जी एम ऑब्जेक्ट छा आहे? असां तव्हांखे ॿुधायो आहे असां इहे सिखूं था। तव्हांजो इहे हठयोग सां छा मिलंदो आहे, अहिड़ो रिस्पॉन्ड नटशेल में लिखिणो। कोई बि असांखे योग कॉन्फ्रेंस में सॾु करे त उन्हनि खे ॿुधायो कि असां योग करे असांजी एम ऑब्जेक्ट इहा आहे, मनुष्य खां देवता ठहिणु। तव्हांजे हिन हठयोग आदि कंदा आहियो, हिन जी एम ऑब्जेक्ट छा आहे? चईंदा पतला थियणु, तंदुरुस्त थियणु। पर उहो त हिन जन्म जे लाइ ई रही न, ऐं हुन में बि असांजी आत्मा जे मथां त असांजो नियंत्रण न आयो, कंट्रोल न आयो न। असां तव्हांखे त ॿुधायो कि असां इहे सिखूं था, तव्हांजे हिन हठयोग सां छा मिलंदो आहे, अहिड़ो रिस्पॉन्स नटशेल में लिखणो। इहे निमंत्रण तव्हां वटि ॾाढा ईंदा। ऑल इंडिया रिलीजियस कॉन्फ्रेंस जो तव्हांखे निमंत्रण आयो, तव्हां चयो असांखे तव्हांजी एम ऑब्जेक्ट छा आहे, त चओ असां इहे सिखूं था। पंहिंजो ज़रूरु ॿुधाइणो खपे, छो इहे राजयोग तव्हां सिखो था। चओ असां इहे पढ़ूं था, बाबा चवनि था उन्हनि खे चओ असां खे पढ़ाइण वारो भॻवानु आहे। त पहिरियों त उन्हनि खे चइणो आहे तव्हांजी एम ऑब्जेक्ट छा आहे, त चवनि असां इहे सिखूं था। तव्हांखे ज़रूरु ॿुधाइणो खपे, छो इहे राजयोग तव्हां सिखो था। चओ असां पढ़ूं था, असांखे पढ़ाइण वारो स्वयं भॻवानु आहे। असां सभु आपस में भाउ आहियूं। असां पंहिंजे खे आत्मा सम्झंदे बेहद जे बाप खे चईंदा आहियूं, असां पंहिंजे खे आत्मा सम्झंदा आहियूं। असांखे बेहद जो बाप चईंदो आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी मामेकम यादि करो, त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। ईअं लिखत ॾाढी सुठी रीति छपाए करे रखी ॾियो, पोइ जाते जाते कॉन्फ्रेंस आदि में भेजे ॾियो। चईंदा इहे त ॾाढे सुठे क़ाइदे जी ॻाल्हि सिखंदा आहिनि। इहे राजयोग सां राजाउनि जो राजा विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। हर 5000 वर्ष पोइ असां देवता ठाहींदा आहियूं, पोइ मनुष्य ठाहींदा आहियूं। ईअं वीचार सागर मंथन करे फर्स्ट क्लास लिखित ठाहिणी खपे कि असांजो राजयोग सिखूं था। इहे केरु थो सिखाए, केरु थी सिखे, ऐं हिन सां असांखे प्राप्ति छा आहे, उद्देश्य तव्हां खां पुछी सघंदा आहिनि। तव्हां इहे छपाए इहे छपल उहे रखल हुजनि, असांजी एम ऑब्जेक्ट इहा आहे। ईअं लिखण सां टेम्पटेशन थींदी। इन में बाबा चईंदा आहिनि कि ईअं टेम्पटेशन लिखंदव न, लिखित में सां टेम्पटेशन थींदी। इन में कोई हठयोग शास्त्र आदि जी ॻाल्हि कोन्हे। उन्हनि खे शास्त्रवादियुनि जो उन्हनि खे शास्त्र अर्थ जो बि केतिरो अहंकार रहंदो आहे न। उहो पंहिंजे खे शास्त्रनि जी अथॉरिटी सम्झंदा आहिनि। वास्तव में उहो त पुजारी आहिनि। अथॉरिटी त पूज्य खे चईंदासीं न, पुजारी खे छा चईंदा माण्हू, पुजारी खे छा चईंदा?
वास्तव में उहो त पुजारी आहे। अथॉरिटी त पूज्य खे चईंदासीं न, पुजारी खे छा चईंदासीं। त इहे क्लियर करे लिखिणो खपे असां छा सिखंदा आहियूं। BK जो नाम त मशहूरु थी वियो आहे न, त इहे क्लियर करे लिखिणो आहे कि असां छा सिखंदा आहियूं। पहिरियों त उन्हनि खे ॿुधायो असां केरु आहियूं। पोइ उन खां पोइ बाबा चवनि था उन्हनि खे बाबा जी यादि में सम्झायो कि असां छा था सिखूं, असांजी एम ऑब्जेक्ट छा आहे। योग त 2 प्रकार जा हूंदा आहिनि, हिकु हठ योग, ॿियो सहज योग। उहो त कोई मनुष्य सिखलाए न सघे। राजयोग हिकु परमपिता परमात्मा ई सिखलाए सघंदा आहिनि। बाक़ी अनेक प्रकार जा योग मनुष्य मत ते आहिनि। हुते देवताउनि खे त कंहिंजी मत जी दरकार ई न हूंदी, छोजी वरसो वतल आहे न, उहो देवता आहिनि अर्थात दैवी गुण वारा। जंहिंमें अहिड़ा गुण न हुजनि उनखे चइबो आहे असुर। देवताउनि जो राज्य हुयो, पोइ उहा चईंदा देवताउनि जो राज्य हुयो, पोइ काॾे विया। बाबा पुछनि था, बाबा चवनि था उन्हनि खां ईअं चओ उन्हनि खे 84 जन्म कीअं वरिता। सीढ़ी ते सम्झायो, योग जे बारे में सम्झाईंदे पोइ उन्हनि खे सेखारियो कीअं हिननि योग सां इहे प्राप्त कयो। सीढ़ी ते सम्झाइणो आहे। सीढ़ी ॾाढी सुठी आहे, जो तव्हांजे दिलि में आहे उहा हिन सीढ़ी में आहे। सॼो मदार पढ़ाई ते आहे। पढ़ाई आहे सोर्स ऑफ इनकम, इहा आहे सभिनि खां ऊच पढ़ाई, द बेस्ट। मनुष्य न ॼाणंदा आहिनि कि दी बेस्ट कहिड़ी पढ़ाई आहे। हिकु ई आहे, उहो छा कंदासीं। बाबा चवनि था कि उन्हनि खे ॿुधायो कि सीढ़ी जे बारे में ॿुधायो। पोइ उन्हनि सीढ़ी में ॿुधाईंदे चओ भई पढ़ाई सोर्स ऑफ इनकम होती है, ये सभिनि खां ऊची पढ़ाई आहे, दी बेस्ट आहे। दुनिया न ॼाणंदी आहे दी बेस्ट कहिड़ी पढ़ाई आहे। हिन पढ़ाई सां मनुष्य का देवता डबल सितार ठही वेंदासीं। छोजी असां जेतिरो बाबा खे यादि कंदासीं न, ओतिरी सेवा बि थींदी वेंदी, असां में बि परिवर्तन थींदो वेंदो। त दुनिया न ॼाणंदी आहे कि दी बेस्ट कहिड़ी पढ़ाई आहे। हिन पढ़ाई सां मनुष्य सां देवता डबल क्राउन ठही वेंदासीं, डबल क्राउन ठही वेंदासीं। आत्मा बि शुद्ध पवित्र और रतन जड़ित ताज बि असांखे मिलंदो। हाणे तव्हां डबल सितार ठहिण जो पुरुषार्थ था करो। पढ़ाई हिकु ई आहे, पोइ केरु छा ठहींदो, केरु छा ठहींदो। बाबा चवनि था पढ़ाई त हिकु ई आहे, पोइ केरु छा ठहींदो आहे, केरु छा ठहींदो आहे। असां त डबल सितार ठहिण जो पुरुषार्थ करूं था। वंडर आहे हिकु ई पढ़ाई सां राजधानी स्थापना थींदी आहे। राजधानी में कोई महाराजा ठहींदो आहे, कोई महारानी ठहींदी आहे, कोई हुनजे दास-दासी ठहींदा आहिनि, कोई प्रजा ठहींदी आहे, राजा बि ठहींदा आहिनि त रंक बि ठहींदा आहिनि। बाक़ी हुते दुख जी कोई ॻाल्हि कोन्हे, मर्तबो में फ़र्क़ु आहे। हिते अनेक प्रकार जा दुख आहिनि, फैमिन, बीमारी, अनाज आदि न मिलंदा आहिनि, फ्लड्स आदि ईंदी रहंदियूं आहिनि। भल लखपति करोड़पति आहिनि, भल लखपति करोड़पति आहिनि। जन्म त विकार सां थियो न, धक्को खाई, मगरमच्छ कटियईं, इहे सभु दुख थियो। भारत आ रौरव नर्क, नाम ई आहे रौरव नर्क, त बि चईंदा आहिनि फलानो स्वर्ग ॿुधाए। ॾिसो अहिड़ी ॻाल्हियूं अगरि असांखे अज्ञानियुनि खे ॿुधायूं त उहे सम्झ में न ईंदा उन्हनि जे। ऐं असांजी बुद्धि केॾी सुठी आहे, केतिरो न बाबा खे शुक्रिया करूं, ड्रामा खे शुक्रिया करूं कि असांजी बुद्धि एॾी सुठी आहे जो असां बाबा जी ॻाल्हियुनि खे सम्झी था सघूं।
चईंदा रहंदा आहिनि आहे त रो रो नर्क चईंदा आहिनि की स्वर्ग पधारियो। अरे स्वर्ग त अचण वारो आहे, पोइ कोई स्वर्ग वियो कीअं, कंहिंखे बि सम्झाइण त ॾाढो सहज आहे। हाणे बाबा ईअं निबंध बि ॾींदा आहिनि, लिखण ॿारनि जो कमु आहे। धारणा थींदी त ॾेखारींदासीं। बाबा चवनि था जॾहिं असां में धारणा थींदी न त लिखंदा बि। लिखण ॿारनि जो कमु आहे, धारणा थींदी त लिखंदा। मुख्य ॻाल्हि आहे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झो। हाणे असां सभिनि खे वापसि घर हलिणो। असां सतो प्रधान हुयासीं त ख़ुशी जो पारावार न हुयो, हाणे असां तमो प्रधान थी विया आहियूं। केतिरो सहज आहे। पॉइंट्स त बाबा ॾाढी ॿुधाईंदा रहंदा आहिनि त सुठी रीति वेही सम्झाइणो आहे न, सुठी रीति वेही सम्झाइणो आहे। न मञदा त सम्झबो आहे इहे असांजी कुलजा न आहिनि। पढ़ाई में दिन प्रतिदिन अॻियां वधिणो ई आहे, पुठियां थोरी हटिणो आहे। दैवी गुणनि जे बदिले आसुरी गुण धारण करणु इहे त जीअं पुठियां हटणु। बाप चईंदा आहिनि विकारनि खे छॾंदा वञो, दैवी गुण धारण करो। इहा ॻाल्हि बाबा चईंदा आहिनि माण्हुनि खे। हीअं असांखे छा करिणो आहे कि अॻियां वधिणो। दैवी गुण जे बदिले आसुरी गुण धारण करणी, पुठियां हटण दियो। बाबा चईंदा आहिनि विकारनि खे छॾंदा रहो, दैवी गुण धारण करो। ॾाढो हल्को रहणो आहे। इहे शरीर छीछी आहे, हिनखे छॾिणो आहे असांखे। सदा शरीर जॾहिं असांखे शरीर जो जहिड़ो अंग कमु अचे हुन समय हुनखे यूज़ करो, बाक़ी सभिनि सां डिटैच थी वञो। हाणे असांखे मुख ऐं कन जो यूज़ था करूं, असां अखियुनि जो बि यूज़ था करूं, त बसि हिन में असांजी बुद्धि आत्मा जी शक्ति लॻे, बाक़ी सभु न। त इहे शरीर त छीछी आहे न, हिनखे त छॾिणो ई आहे असांखे। त इहा हाणे वञिणो आहे पंहिंजी घर परम धाम। बाप खे यादि न कंदव त गुलगुल न ठहींदव। बाबा चयो ई, बाबा सभु कुझु कयो ई। बाबा चईंदा आहिनि कि मां सभु कुझु ॾिठो हुयो, कीअं इहे माण्हू चोर खे पकड़ंदा आहिनि, पोइ केस हलंदो। त हिन करे बाबा चईंदा आहिनि कि ख़ुदि रोज़ु जांच करो पंहिंजी ग़लतियुनि खे, रोज़ु ख़ुदि ई पंहिंजी खे सज़ा ॾियो, न त धर्मराजपुरी में सज़ा खाइणी पवंदी। पुछंदा तव्हां छा सर्विस कई, तव्हां कॾहिं कोर्ट में न विया आहियो न। बाबा सभु कुझु ॾिठो अथई, कीअं चोरनि खे पकड़ंदा आहिनि, पोइ कीअं केस हलंदो आहे, त हुते बि तव्हांखे सभु साक्षात्कार कराईंदा। बाबा पहिरियों हितां जी ॻाल्हि था ॿुधाइनि कि कीअं कोर्ट में वञी करे हुनखे हुन सां पुछंदा आहिनि, न ॿुधाईंदा आहिनि त मारंदा आहिनि। त ईअं ई बाबा जी बि हिते बाबा जी ज्ञान में बि अंत में धर्मराजपुरी में असांखे हीअं सज़ा मिलंदी कि तव्हां छा सर्विस कयो। बाबा सभु कुझु ॾिठो अथई, ब्रह्मा बाबा लौकिक दुनिया में कीअं सभु कुझु थींदो आहे, त हुते बि तव्हांखे सभु साक्षात्कार कराईंदा रहंदा। सजायूं खाए करे पोइ पाई पैसे जो पद पाए छॾंदा। टीचर खे त रहम ईंदो आहे न, इहे नापास थी वेंदा। इहे बाप खे यादि करण जी सब्जेक्ट सभिनि खां सुठी आहे न। ॾिसो असां ज्ञान शिव बाबा खे सम्झी करे आयासीं न, त असांखे सभु सदा शिव बाबा सां रहण जो मौक़ो आहे, अगरि वठणु बुद्धि बल द्वारा। त सदा बाप खे यादि कंदा रहो। त इहा सब्जेक्ट्स सब्जेक्ट केॾी सुठी आहे, जंहिंसां पाप बि कटिजी वेंदा, दैवी गुण बि धारण थी वेंदा। बाबा चईंदा न
भले तव्हां 7 ॾींहंनि जो कोर्स करे अमेरिका हली वञो, तव्हांखे मुरली न बि मिले त बि ठीकु आहे। सिर्फ़ु इहो यादि रखो मूंखे पवित्र रहणो आहे ऐं बाबा खे यादि करिणो आहे, त बि तव्हांखे सभु कर्मनि में छोकी बाबा जी यादि सां दैवी गुण बि धारण थी न वेंदा आहिनि। बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि इहे ई सिमरन कंदे चकर लॻाईंदे रहणो। बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि इहे ई सिमरन कंदे चकर लॻाइणो। मतिलबु अगरि तव्हां किथे चकर आदि लॻायो था त स्टूडेंट टीचर खे यादि बि कंदा आहिनि ऐं बुद्धि में पढ़ाई बि रहंदी आहे। टीचर सां योग त ज़रूरु हुजिणो खपे न। अगरि हिकु प्रभु लीला बाबा चवनि था त टीचर सां योग त रखिणो खपे न। स्टूडेंट टीचर खे यादि कंदा रहिनि, बुद्धि में रहे असां सभु भाइयुनि जो हिकु टीचर आहे, उहो सुप्रीम टीचर आहे। अॻियां हली तव्हांखे मालूम पवंदो ओ प्रभु तुंहिंजी लीला अपरंपार। अॻियां हली ॾाढनि खे मालूम पइजी वेंदो, पोइ चईंदा ओ प्रभु तव्हांजी लीला अपरंपार। महिमा कंदा मर्द परंतु पाए कुझु न सघंदा न। हुन समय केॾो माण्हू दुखी थींदा कि असांखे एॾो सुठो चांस मिलियो लेकिन असां हुन चांस खे पातो न। देह अभिमान में अचण सां उल्टा कमु कंदा आहिनि। देही अभिमानी थियण सां सदा सुठा ई कम थींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि हाणे तव्हांजी वानप्रस्थ अवस्था आहे, वापसि वञिणो ई पवंदो। असां सभिनि आत्माउनि खे हिसाब किताब चुक्तो करे सभिनि खे वापसि घर हलणो। बाबा चवनि था कि हाणे असां सभिनि खे बैगेज पैक करे रखिणो आहे, त किथे बि असांजी बुद्धि न वञे। सभु तरफ़ सां बुद्धि जो हटाए करे बाप सां गॾु रहणु, सदा सभु मुंहिंजो तुंहिंजो करे ॾियणु, इहो ई आहे बैगेज पैक करे रखणु। कोई बि हिसाब किताब अचे थो, बाबा खे यादि कंदासीं, पुराणो बाबा जी यादि में रहो त उहो बि जल्दी चुक्तो थी वेंदो। चाहे चुक्तो त सभिनि खे करिणो आहे, चाहो न चाहो ज़रूरु चुक्तो करे मथे हलणो। हिकु ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जो दुनिया ॾाढी ख़ाली थी वेंदी, सिर्फ़ु भारत ई रहंदो। उन में बि पहिरियों त सिर्फ़ु थोरा सा माण्हू रहंदा न, अधु कलाक सिर्फ़ु भारत ई हूंदो, पोइ केतिरी दुनिया ख़ाली थी वेंदी न। अधु कलाक सिर्फ़ु भारत ई हूंदो, अहिड़ो ख़्यालात कोई जी बुद्धि में न हूंदो सिवाय तव्हांजे न। त हीअ बि सोचो बाबा जी ज्ञान के मनन चिंतन करण बि मन मना भव, पोइ त तव्हां वटि कोई दुश्मन बि न हूंदो। अहिड़ो ख़्यालात कोई जी बुद्धि में न हूंदो सिवाय असांजे, पोइ त तव्हांजो कोई दुश्मन बि न हूंदो। दुश्मन ईंदा छो आहिनि? धन जे पिछाड़ी। भारत में एतिरा मुस्लिम अंग्रेज छो आया? पैसो ॾिसी आया न। त कोई सभिनि वटि पंहिंजे हिसाब सां पैसो हूंदो, कोई उनखां जास्ती खणी बि न सघंदो, त हुते कोई दुश्मन ई न। हिते बि अगरि कोई माण्हू अगरि पूरी दुनिया सम्झी वञे कि असां कर्मनि अनुसार ई असां सभिनि खे सुठो बुरो मिले थो, त इहे जेलसी रीस इनखे एतिरो सभु ख़तमु थी वञे न। सिर्फ़ु हिकु ॻाल्हि सम्झी वञे कि कर्मनि अनुसार ई माण्हू पाए। अगरि हुनजा कर्म सुठा आहिनि उन एतिरो सुठो पाए। हा अगरि ठगी करे कर्म करे पायो अथई, छो हिते त ठगी बि कंदा आहिनि, त जो ठगी करे पाए थो उहो ई पाईंदो, उनखे ओड़ो ई फल मिलंदो। असां छो हुन सां रीस करूं, असां बि ठगी करे करूं, त असांखे ओड़ो पाप बि भुगतणो पवंदो।
बाबा चईंदा आहिनि भारत में एतिरा मुस्लमान अंग्रेज छो आया, पैसे के ॾिसी आया न, परंतु बाबा चवनि था पैसे खे ॾिसी आया। त हाणे पैसा ॾाढा हुया हुन समय, हाणे त आहे न, त हाणे ॿियो कोई आहे न, पैसा वठी ख़ाली करे विया। मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि छो जो उहे ॼाणंदा न आहिनि, सतयुग में सिर्फ़ु भारत ई हुयो। पैसा त तव्हां आपे ई ख़तमु कया आहिनि न ड्रामा प्लान अनुसार। भक्ति में हेॾे होॾे असां ई ख़तमु कया आहिनि। तव्हां निश्चय आहे तव्हांखे कि असां बेहद जे भाव वटि आया आहियूं। कॾहिं कंहिंजे ख़्याल में बि न हूंदो कि ईश्वरीय परिवार आहे, कॾहिं कंहिंजे ख़्याल में बि न ईंदो कि ईश्वर जो परिवार आहे। केॾो सुठो, केॾो प्यारो आहे न, सभु केॾी समझदार आत्मायूं आहिनि, है न। ईश्वर जो परिवार अर्थात पक्का ब्राह्मण आत्मा, वही ईश्वरीय परिवार में थी सकते हैं। अच्छा, मीठी मीठी सिखियलु ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हलंदे फिरंदे बुद्धि में पढ़ाई जो चिंतन कंदे रहो। हलंदे फिरंदे बुद्धि में पढ़ाई जो चिंतन हलंदो रहे। कोई भी कार्य कंदे बुद्धि में सदा ज्ञान टपकंदो रहे। इहा दी बेस्ट पढ़ाई आहे जेके पढ़ी करे असां डबल क्राउन ठहिणो असांखे। हाणे पवित्रता जो ताज, भविष्य में पवित्रता और रतन जड़ित ताज ॿई हूंदा। ॿियो आहे अभ्यास करिणो आहे। असां सभु आत्मायूं भाव आहियूं। देह अभिमान में अचण सां उल्टो कमु थी वेंदो आहे न, इन करे जेतिरो थी सघे देही अभिमानी ठहो। वरदाना सत्यता जी शक्ति से सदा खुशी में नचण वारा शक्तिशाली महान आत्मा ठहो। चइबो आहे न, सच त मिठो नच। सच अर्थात सत्यता जी शक्ति वारो सदा ई नचंदो रहंदो, कॾहिं मुरझाईंदो न, उलझंदो न, घबराईंदो न, कमज़ोर न थींदो, शक्तिशाली थींदो। उनमें समाइण जी शक्ति हूंदी। सत्यता कॾहिं हिलंदी न आहे, अचल हूंदी। त जेको सचो माण्हू हूंदो उहो सदा नचंदो रहंदो, कॾहिं मुरझाईंदो न, कॾहिं घबराईंदो न, कॾहिं उलझंदो न, कमज़ोर न थींदो। उहो सदा ख़ुशी में नचंदो रहंदो, शक्तिशाली हूंदो, उनमें सामनो करण जी शक्ति हूंदी। सत्यता कॾहिं हिलंदी न आहे, सदा अचल रहंदी आहे। सच जी नाव डोलदी आहे लेकिन डूबदी न। त सत्यता जी शक्ति खे धारण करण में स्टॉप, सत्यता जी शक्ति धारण करण वारी महान आत्मायूं। सत्यता जी शक्ति के धारण करण वारी महान आत्मा होंगी। स्लोगन, व्यस्त मन बुद्धि के सेकंड में स्टॉप करण ही सर्वश्रेष्ठ अभ्यास। व्यस्त मन बुद्धि के एक सेकंड में स्टॉप करे वठणो, बाबा वटि लॻाइण ही सर्वश्रेष्ठ अभ्यास है। चाहे बाबा वटि लॻायो, चाहे ॿिए कम में, ये ख़ुदि ई अभ्यास करो। हाणे मां स्टॉप थी चवां, स्टॉप थी वियो न, लेकिन ध्यानु रहे असां कुझु अहिड़ो कर्म करूं था, उन समय असांखे ईअं न करिणो आहे, है न। जॾहिं बि
ॾाढा व्यस्त आहियो, ईअं आहियो त तुरंत स्टॉप। तॾहिं इहे सर्वश्रेष्ठ अभ्यास आहे, तॾहिं असां पास विद ऑनर्स थी सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।